थर बिटन जे महबूब ॻोठ ॾेणियूं लंजा जो नौजवान कलमकार नसर नवेस शाइर ऐं लेखक अलादीन हालाणी जो ई गज़ल तव्हां सभिनी दोस्तनि जे नाम। असां राज़ दिलि जा पननि ते उतारिया, असां राज़ दिलि जा पननि ते उतारिया, ज़माने असां ते तॾहिं हथ उलारिया। सड़िया ऐं जलिया के असांजे लिखण ते पिरी ख़त हज़ारे हवा में उॾारिया। जॾहिं कुझु लिखियोसीं त पंहिंजो लिखियोसीं, जॾहिं कुझु लिखियोसीं त पंहिंजो लिखियोसीं, न की लफ़्ज़ कंहिंखां असांखे उधारिया। दुनिया जूं चालाकियूं पुगियूं चंड ताईं, असां हाल पंहिंजा न आहिनि सुधारिया। ज़माने असांखे ॾिना खोड़ सदमा, असां सूर सीने अंदरि सभु संवारिया, असां सूर सीने अंदरि सभु संवारिया।